नाज़िर असां सां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं त क़ौमी असेंबली जे इजलास दौरान वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर जी तक़रीर शुरू थींदे ई अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी ऐवान मां हलिया विया। इजलास में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी तक़रीर खां पोइ स्पीकर वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर खे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। ॻाल्हाईंदे चयो त शहबाज शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी में जुरत आहे त वेही संदसि समूरी तक़रीर खे ॿुधनि। नाज़िर हमाद अज़हर जी तक़रीर शुरू थींदे ई अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ उथी ऐवान मां हलियो वियो ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि ऐवान मां रवानो थी वियो। वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर चयो त असांखे अॼु नाबालिग लेक्चर ॾिनो। अंग्रेज़ी ॻाल्हाइण सां करप्शन जा दाग़ थोपजी न वेंदा। उन्हनि जे दौर में महांगाई जी शरह वधीक हुई, जिन ज़िंदगी में को बि कमु नाहे कयो, उहे असांखे दर्द ॾेई रहिया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर चयो त सिंध जी हालत ॾिसी इहा बहस ख़तमु थियणु घुरिजे। करप्शन जी तबाही ॾिसणी आहे त सिंध में वञी ॾिसो। सभिनी खे ख़बर आहे त सिंध अंदरि को बि निज़ाम नाहे। सिंध में हुकूमत ॿाहिरि वेठल शख़्स हलाए रहियो आहे। असांखे आवाम चूंडियो आहे। जागीरदारनि खे पैसा ॾेई असेंबली में न आहियूं पहुता। असांजे तकनि में कुता नथा ॾाढ़नि। उन्हनि जे तकुनि में आवाम कुता ॾाढ़ण ऐं एड्स जी बीमारी खां केरु महफ़ूज़ नाहे। नाज़रीन, असां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त क़ौमी असेंबली जे इजलास दौरान वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर जी तक़रीर शुरू थींदे ई अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी ऐवान मां हलिया विया। नाज़रीन, इजलास में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी तक़रीर खां पोइ स्पीकर वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर खे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। ॻाल्हाईंदे चयो त शहबाज शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी में जुरत आहे त वेही संदसि समूरी तक़रीर खे ॿुधनि। नाज़िर हमाद अज़हर जी तक़रीर शुरू थींदे ई अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ उथी ऐवान मां हलियो वियो ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि ऐवान मां रवानो थी वियो। वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर चयो त असांखे अॼु नाबालिग लेक्चर ॾिनो। अंग्रेज़ी ॻाल्हाइण सां करप्शन जा दाग़ थोपजी न वेंदा। उन्हनि जे दौर में महांगाई जी शरह वधीक हुई, जिन ज़िंदगी में को बि कमु नाहे कयो, उहे असांखे दर्द ॾेई रहिया आहिनि। नाज़िर, वफ़ाक़ी वज़ीर चयो त सिंध जी हालत ॾिसी इहा बहस ख़तमु थियणु घुरिजे। करप्शन जी तबाही ॾिसणी आहे त सिंध में वञी ॾिसो। सभिनी खे ख़बर आहे त सिंध अंदरि को बि निज़ाम नाहे। सिंध में हुकूमत ॿाहिरि वेठल शख़्स हलाए रहियो आहे। असांखे आवाम चूंडियो आहे। जागीरदारनि खे पैसा ॾेई असेंबली में न आहियूं पहुता। असांजे तकनि में कुता नथा ॾाढ़नि। उन्हनि जे तकनि में आवाम कुता ॾाढ़ण ऐं एड्स जी बीमारी खां केरु माण्हू महफ़ूज़ नाहे।